ہمارے گاؤں کے 3 بندے جو ہے شہید ہو گئے تھے, 5 زخمی ہوئے ہیں. ابھی تک کسی نے بھی نوٹس نہیں لیا ہے. وہاں کے ایم پی اے گاؤں کے سارے کوئی بھی تعزیت کے لیے نہیں آیا ہے. تو اس کے لیے ہم یہاں احتجاج کے لیے کھڑے ہوئے ہیں. 3 گھنٹوں سے کھڑے تھے, ابھی تک کوئی نہیں. ابھی یہ آیا ہے, ان بھائی کا شکریہ ادا کرتا ہوں, لیکن ابھی تک ہم ادھر سے نعرے لگا رہے ہیں, کوئی بھی نہیں آیا تھا. ہمیں انصاف ابھی تک کسی نے نہیں دیا ہے, نہ کوئی آیا ہے پوچھنے کے لیے. 3 بندے شہید ہو گئے ہیں, 3 بندوں کے لیے کسی نے ابھی تک کچھ نہیں کیا ہے. تو برائے مہربانی کرے ہمارے جو ہے کچھ کیا جائے. ہمارا کراچی لیاری جے اندر ایک ہی گوٹھ جا 8 مزدور ایک کوارٹر میں رہندا ہوا. وہ صبح جو ستا پیا ہوا, تقریباً 5:30 بجے ٹائم ہوयो. وہ رات جو یہ سوچے ستا ہوا ت صبح جو اساں کم تے وینदासीं ऐं पंहिंजे बचड़नि ने कमाए करे मोकिलींदा हुआसीं. ऐं सुबुह जो 5:30 बजे टाइम ते क्वार्टर जी छत किरी पई, जंहिं दौरान 3 ॼणा फौत थिया ऐं 5 ज़ख़्मी थिया, जेके सिविल अस्पताल मुंतकिल कया विया. जंहिं तक़रीबन 2 बजे टाइम ते सिविल अस्पताल वारनि ज़ख़्मियुनि खे धका ॾेई कढियो वियो. ऐं जेके 3 फौत थिया उन वटि एतिरा पैसा न हुया जो हू शहीदनि खे ॻोठ खणाए वञनि. पंहिंजे उन्हनि चंदो करे पाण में 1.5 लख रुपए जूं 4 एम्बुलेंसियूं करायूं. उहे चंदे दौरान मां हिकु अहिड़ो माण्हू बि हुयो जंहिं वटि एतिरा पैसा न हुया जो पंहिंजे पुट खे ॻोठ खणाए वञे. उन उधारी हिकु वैन ज़रिए उन पंहिंजे पुट जो लाश ॻोठ खणाए वियो, जेको अञा ताईं उनखे किरायो ॾेई न आहे सघियो. हिन टाइम ताईं सिंध गवर्नमेंट या तक जे MNA MP असां सां को बि ताउन न आहे कयो. असांजो सिंध हुकूमत खे ऐं तक जे MNA MP खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे शहीदनि जे वारसनि सां ऐं ज़ख़्मियुनि सां ताउन कनि, जीअं उहे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघनि. महिरबानी. 7 तारीख़ लियारी इलाइक़े में वाक़ियो थियो, जंहिंमें तक़रीबन 8 खां 10 मज़दूर कमु कंदा हुआ. जंहिं क्वार्टर ते रहंदा हुआ उते मज़दूर वग़ैरह करे राश उते पज़ीर हुया. त ओचितो अचानक राति जो छित किरण सां गॾु 3 छोकिरा उते तॾहिं ते फौत थी विया, जंहिंमें 5-6 तक़रीबन काफ़ी ज़ख़्मी आहे, जिन जो तक़रीबन सिविल हॉस्पिटल में जितां एम्बुलेंस कराए वई. हालांकि एतिरा ग़रीब लाचार हुया, उन्हनि खे किराए जेतिरा पैसा कोन, पाण में चंदो करे पाण में कुझु करे उन्हनि खे एम्बुलेंस ॾिनो वियो. असांजो हिते गॾु थियण जो मक़सदु इहो आहे त हीअ जेके ग़रीब वारिस आहिनि उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे. जेके वसा आहिनि ख़ासि करे सिंध हुकूमत गवर्नमेंट खां ऐं तक जे MNA MP खां असांजो इहो मुतालबो आहे त हिन ग़रीबनि जी माली मदद कई वञे. जिन जूं बेवा नौजवान औरतूं ऐं बेवा यतीम ॿार बचा यतीम थी चुका आहिनि, असां सभिनीनि जो इहो मुतालबो आहे त हिन ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे. शहीदनि जे वारसनि खे शहीदनि जे वारसनि सां शहीदनि सां ज़ख़्मियुनि सां शहीद जे वारसनि सां शहीद जे वारसनि सां शहीद मूसा बाबड़ सां शहीद मंसूर अहमद बाबड़ सां शहीद गुलशाद अहमद बाबड़ सां शहीद हुसैन अहमद बाबड़ सां नज़री उमर सां मालिक मकान खे दहशतगर्द पंजाबीअ खे मालिक मकान खे